कंडियादम में उडेरोलाल वेलफेयर पारां अमन कॉन्फ्रेंस थी गुज़री। शाह अब्दुल लतीफ़ म्यूनसिपल लाइब्रेरी जे हाल में थियल इन कॉन्फ्रेंस में सिंध जे अदीबनि, शाइरनि, शहरनि ऐं औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस जी शुरूआत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे राग सां कई वई। इन मौक़े ते उडेरोलाल वेलफेयर जे चेयरमैन राजकुमार, फादर शहज़ाद मसीह, सरदार प्रकाश सिंह, डॉक्टर जीवत सुंदर, गुलहसन लाखो, एडवोकेट सुलेमान डायरी, अकबर शेख, सैयद उबैदुल्ला शाह, प्रोफेसर याब शेख ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॻुवाणनि चयो त सिंध सदाईं अमन पखेड़ण में अहम किरदारु अदा कयो आहे। अमन कॉन्फ्रेंस में अमन लाइ जदोजहद कंदड़नि खे एवॉर्ड पिणु ॾिना विया। कॉन्फ्रेंस में लीलाराम प्रेमी, संजय कुमार मामनाणी, टीकमदास सूचड़, नारायण दास, महेश सागर, गुलाब राय, प्रोफेसर सिकंदर मलोखाणी, आमिर वसाण, नानक राम सीजवाणी, आशिक सांद, अब्दुल सत्तार सांद, हाजी अनवर सुमरो, ख़ालिद ख़ासखेली ऐं ॿियनि शिरकत कई। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, टंडो आदम।